अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ सां गॾु मां आहियां ज़ियाउल मेंगल। अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं खां आगाह कंदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदा हुसैन पवण जी रिपोर्ट मुताबिक़ मेयर शहर में बदमनी चोट चढ़ियल लोफरनि खां मिसकिन खदड़ा फ़कीर बि महफ़ूज़ न आहिनि। रामपुर महला मेहड़ जे ग़रीब ख़वाजा सिराब ख़ुशबू फ़कीर सहाफ़िन अॻियां दाईंदे ॿुधायो त यासिर उर्फ़ गुड्डू जांवरी वलद कमर जांवरी मूं ते तशद्दुद करे मुंहिंजे पर्स मां 10,000 रोक सोनियूं वालियूं ऐं टच मोबाइल सेट फुर करे फ़रार थी वियो, जंहिंजी NC मेयर थाणे ते कटराई आहे, पर पुलिस अञा ताईं का बि गिरफ़्तारी न करे सघी आहे। मुलज़िम ॼाणायल गुड्डू जांवरी पहिरियां बि मूंखे तंग कंदो रहियो आहे। ही बताखोर अॼु असांजे मड़े ते अची बथो घुरियो। इनकार करण ते इन मूं मथां तशद्दुद करे 10,000 रोक मोबाइल ऐं सोनियूं वालियूं फुर करे फ़रार थी वियो। फ़कीर वधीक ॿुधायो त असां ग़रीब फ़कीर आहियूं जेके पिनी मंगी करे पेट गुज़रान कंदा आहियूं। असां फ़कीरनि सां सरासर ज़ुल्म आहे। असांजे को बि दांह वराइण लाइ तयारु न आहे। असां IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू के अपील था करियूं त उन क्रिमिनल क़िस्म जे यासिर उर्फ़ गुड्डू जांवरी खे गिरफ़्तार करे फुर थियल सामान वापसि कराए असां सां इंसाफ़ कयो वञे।